वफ़ाक़ी हुकूमत खां पोइ ऑडियो लीक्स जी जांच कंदड़ अदालती कमीशन बि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदड़ सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी लार्जर बेंच ते एतराज़ वारे छॾिया। कमीशन पारां जमा करायल जवाब में चयो वियो आहे त चीफ जस्टिस उमरता बंदयाल जे सरबराही में 5 रुकनी बेंच केस न ॿुधे। ज़ाती मुफ़ादनि बाबति केस को बि जज नथो ॿुधी सघे। कमीशन खे ऑडियो लीक जी इंक्वायरीअ में का बि ज़ाती दिलचस्पी नाहे। कमीशन खे ज़िम्मेवारी कानून तहत ॾिनी वई आहे। कमीशन आइन ऐं कानून मूजिबि पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कंदी। लाॻापियल धुरियुनि जे एतराज़नि खे ॿुधो ऐं गौर कयो वेंदो। आइनी दरख़्वास्तूं ॿुधण जोॻियूं नाहिनि, रद्द कयूं वञनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियण लाइ लाहौर खां इस्लामाबाद पहुची वियो। इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में ज़मानतुनि वारनि दरख़्वास्तुनि ते पेश थींदो। इमरान खान चयो आहे त हुक्मरान नवाज़ शरीफ़ खे आणण ऐं पीटीआई खे ख़त्म करणु चाहिनि था। असां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं, पर ॿिए पासे खां को बि जवाब नाहे मिली रहियो। आम चूंडुनि खां पहिरीं नवाज़ शरीफ़ ॾे ईंदो ऐं पार्टीअ जी चूंड मुहिम हलाईंदो। नवाज़ शरीफ़ सां नाइंसाफ़ी थी आहे, खेसि इंसाफ़ मिलणु घुरिजे। घर वज़ीर राणा सनावला चयो आहे त पीपल्स पार्टी खे पंजाब ऐं नून लीग खे सिंध में पेर ॼमाइण जो हक़ आहे। पीटीआई छॾींदड़ सभिनी माण्हुनि खे पार्टीअ में एडजस्ट नथा करे सघूं। ऑडियो लीक्स जी जांच लाइ पार्लियामेंट जी कमेटी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार जे पुट ख़िलाफ़ कार्रवाईअ खां रोके छॾियो। पार्लियामेंट जी कमेटी पारां नजम साक़िब खे तलब करण वारो नोटिस मुअत्तल। 19 जून ते वफ़ाक़ी हुकूमत खां जवाब तलब। जस्टिस बाबर सत्तार दरख़्वास्त ते रजिस्ट्रार जा वारल एतराज़ ख़त्म कया। मुल्क में तमाशो लॻल आहे। पार्लियामेंट खे बि कम खां रोकण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। का बि अदालत पार्लियामेंट खे कम खां रोके नथी सघे। साक़िब निसार जे पुट पारां सियासी जमायत जी टिकट विकिरो करण वारे मामले जी जांच थियणु घुरिजे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो त साक़िब निसार जे फ़ैसिलनि सां इमरान खान खे फ़ाइदो थियो। शर्जील मेमण पारां सिंध में CNG ते हलंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि ऐं स्कूल वेन्स ख़िलाफ़ कार्रवाई करण जो बि ऐलान। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मज़ाहिर अली अकबर नक़वी ख़िलाफ़ शिकायतुनि ते जुडिशल काउंसिल कार्रवाई शुरू करे छॾी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जज ख़िलाफ़ शिकायतूं जुडिशल काउंसिल खे मोकिले छॾियूं। जुडिशल काउंसिल जज ख़िलाफ़ समूरनि शिकायतुनि जो जाइज़ो वठी हफ़्ती फ़ैसिलो कंदी। सिंध हाई कोर्ट कराची जे फ्लोर मिल्स खे ॾिनल 400 मैट्रिक टन कणिक जो हिसाब घुरी वरितो। खुराक खाते जो सेक्रेटरी कराचीअ में कणिक जी खोट ऐं चुरपुर ते पाबंदी बाबति अदालत खे मुतमइन न करे सघियो। चीफ जस्टिस समाज सिंह चयो त हिक खां ॿिए ज़िले में कणिक नथी पहुची सघे, पर अफ़गानिस्तान पहुची वञे थी। अव्हां खे ख़बर आहे त अटो केतिरो महांगो थी वियो आहे। ॿुधायो वञे त कणिक जो मुल्ह छा आहे ऐं गोदामनि में केतिरी कणिक पयल आहे। ॿुधणी 2 जून ताईं मुलतवी। सिंध जे समूरनि खातनि जे ख़र्चनि जा तफ़सील ऐं सरगर्मियूं न वेबसाइट ते छो न थियूं रखियूं वञनि। सिंध हाई कोर्ट पारां हुकूमती इदारनि पारां कानून जी भञकड़ीअ ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ सेक्रेटरी सिंध खे 8 जून ते तलब कयो वियो। अदालत चयो आहे त ॿुधायो वञे त कानून ते अमल दरामद छो न थी रहियो आहे।